घोटकी कराची खां शुरू थींदड़ वफ़ाक़ी हुकूमती महांगाई ख़िलाफ़ पीपल्स पार्टी जे लॉन्ग मार्च जी आजियां लाइ घोटकी में तैयारियूं मुकमल। इन सिलसिले में पीपल्स पार्टी ज़िले घोटकी जे जनरल सेक्रेटरी सिकंदर अली लाखो जे सदारत हेठि पीपल्स सेक्रेटरीट ऑफिस घोटकी में लॉन्ग मार्च के हवाले से इजलास थियो। इजलास में खलील अहमद, रज़ा हुसैन सांघड़, अब्दुल खालिक मलिक समेत पीपल्स पार्टी जे ज़ैली तंज़ीमनि जे उहिदेदारनि ऐं कारकुननि शिरकत कई। इजलास में अवामी लॉन्ग मार्च इस्तक़बाल जी तैयारियुनि खे हतमी शक्ल ॾिनी वई। समूरनि ज़ैली तंज़ीमनि खे हिदायत जारी कयूं वयूं। उन मौक़े ते सिकंदर अली लाखो जो त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो 2 मार्च ते घोटकी पहुचण ते शानदार इस्तक़बाल कयो वेंदो। लॉन्ग मार्च इस्तक़बाल लाइ तैयारियूं मुकमल कयूं वयूं आहिनि। घोटकी खां सिंध पंजाब बॉर्डर ताईं नेशनल हाईवे खे पार्टी झंडनि ऐं बिना फ्लैग सां सींगारियो वियो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।